सुप्रीम कोर्ट नैब तरमीमूं रद्द करण वारे फ़ैसिले तहत एहतसाब अदालतुनि खे हतमी फ़ैसिला ॿुधाइण खां रोके छॾियो। प्रैक्टिस एंड प्रोसीजर बाबति तफ़सीली फ़ैसिलो अचण खां पोइ इंट्रा कोर्ट अपील जी ॿुधणी मुक़ररु करण जो हुकुम। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसार रिमार्क्स में चयो त नैब तरमीमुनि वारे केस जो फ़ैसिलो मुअत्तल न कंदासीं, एहतसाब अदालतुनि खे हतमी फ़ैसिलो करण खां रोकींदासीं। चीफ जस्टिस जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी बेंच नैब तरमीमूं रद्द करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी हलाई। दरख़्वास्त गुज़ार जे वकील फारूक एच नायक चयो त मसइले जो हल इहो आहे त तव्हां नैब तरमीमुनि ख़िलाफ़ अदालती फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो। जस्टिस अतर मिनल्ला चयो त जेकॾहिं स्टे ऑर्डर ॾींदासीं त पोइ एहतसाब अदालतुनि में केस रुकिजी वेंदा। मुंहिंजी ज़ाती राय आहे त को बि क़ानून मुअत्तल नथो थी सघे। जॾहिं नैब तरमीमुनि जो केस हली रहियो हो त प्रैक्टिस एंड प्रोसीजर क़ानून लागू हो। टीं तरमीम जो जाइज़ो वठण खां सवाइ पहिरीं ऐं ॿी तरमीम कीअं कालदम करार ॾेई सघिजे थी। चीफ जस्टिस चयो त मां जस्टिस अतर मिनल्ला जी ऑब्ज़र्वेशन सां इतफ़ाक़ कयां थो। नैब कानून में 3 तरमीमूं हिक ई ॿिए सां ॻंढियल आहिनि। अदालत नैब तरमीमुनि बाबति तफ़सीली फ़ैसिलो अचण ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी।